मुंहिंजा दोस्तो, मां तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अॼु हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि। मुंहिंजा दोस्तो, काफ़ी ॾींहंनि खां असां ॾिसूं पिया असांजी आवाम ते हिकिड़ो ॾुखियो वक़्तु आहे। खाद जे हवाले सां ज़मींदार, आबादगार, हारी सभु परेशान आहिनि खाद जे करे। मां काफ़ी ॾींहंनि खां ॾिसां पियो त हीअ असांजा सियासतदान बि चुप आहिनि, ॿियो सॼा तक़रीबन चुप आहिनि। सो मुंहिंजो ज़मीर मलामत करे थो चुप रहण ते, छो जो मां जॾहिं बि दोस्तनि ते, अवाम ते जॾहिं बि को वक़्तु आयो आहे, हमेशह ज़िले घोटकी जी अवाम सां गॾु रहियो आहियां। खाद नथी मिले, असांजो ज़िलो जेको आहे सो ज़राअत ते मुश्तमिल आहे। सॼो असांजे ज़िले में ज़राअत ते आहे। असांजे वाहिद हल आहे, रोज़ी जो वाहिद वसीलो आहे ज़राअत। असांजा दोस्तनि जा, ज़मींदारनि जा, आबादगारनि जा बचा हाणे ज़राअत ते पलनि था। यदि खाद न हूंदी, कणिक न हूंदी त असांजा बचा खाईंदा छा? आबादगारनि जा, ज़मींदारनि जा बचा छा खाईंदा? सो घणो कुझु सोच वीचार करण खां पोइ मां इहो फ़ैसिलो कयो आहे त अॻे जीअं हाणे बि पंहिंजा हक़ घुरण सां नथा मिलनि, इनशा पाण विड़ी वठंदासीं। कुझु माफ़ियाज़ आहिनि जंहिंजे वर चढ़ियल आहिनि, जंहिंमें मिल माफ़िया, एंग्रो माफ़िया, पर्ची माफ़िया, डीलर माफ़िया। कुझु दोस्त अचनि था, धरणे जो सर जो ऐलान ॾियनि था, एहतजाज जो ऐलान करनि था, ऐं कुझु बोरियूं वठनि था जेके पर्ची ते हलाइनि था। सो इन सभु सिस्टम जे मां ख़िलाफ़ आहियां। ऐं तव्हां दोस्तनि खे, सभिनि खे, भाइरनि खे, ज़मींदारनि खे, आबादगारनि खे अर्ज़ु कयां थो त अचो, एंग्रो गेट जे साम्हूं पाण एहतजाज कयूं, धरणो हणूं, हक़ पंहिंजो वठूं ऐं पंहिंजो टारगेट वठूं। घोटकी जो जेतिरो टारगेट आहे उनखे ओतिरो टारगेट मिले, तालके खानगढ़ जो जेको टारगेट आहे उनखे ओतिरो मिले, तालके मीरपुर माथिल जो जेको टारगेट आहे, मीरपुर माथिल जो जेको टारगेट आहे उनखे पंहिंजो पूरो मिले, तालके ॾेरकी जेको टारगेट आहे पंहिंजो टारगेट उनखे पूरो मिले। ऐं असांजो तालको वावड़ो, तालके उबाड़े जो जेको टारगेट आहे उहो पंहिंजो टारगेट पूरो मिले, डीलरनि खे मिले बिल्कुलु। डीलर जेको जाइज़, जेको हुनजो मुनाफ़ो आहे, जेको उनखे जाइज़ मुनाफ़ो आहे, जेको हू पहिरियों वठंदा आहिनि, उन ते अगरि जे हलाईंदा त ठीकु, जेकॾहिं न त असांजे डीलरनि जे ख़िलाफ़ बि असांजी सख़्त खां सख़्त कार्रवाई हूंदी। त 17 जनवरी 2022 सूमर जॾहिं 17 जनवरी 2022 सूमर जॾहिं 10 वॻे एंग्रो गेट जे साम्हूं असांजो वॾो धरणो हूंदो, वॾे पैमाने ते धरणो हूंदो। ऐं सभिनि दोस्तनि खे मां इहा शिरकत जी अपील कयां थो, अर्ज़ु कयां थो त सभु दोस्त, सभु ज़मींदार, आबादगार अचो त एंग्रो वारनि खां पंहिंजो हक़, पंहिंजो टारगेट विड़ी वठूं।